काज़ी अहमद में मुबैना इज्तमाही ज़्यादती की खबर धरती टीवी ते नशर थियण बाद SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुनियो नोटिस वठंदे जवाबदारनि मथां FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम जारी कयो आहे। ॻोठ दीनू महर में 14 वरनि जे नींगर अरमान अली महर के मुबैना तौर नशो ॾेई टिनि जवाबदारनि पारां इज्तमाही बदफ़ैली जो निशानो बणायो वियो। जवाबदार नींगर के बेहोशी वारी हालत में फिटो करे फरार थी विया हुआ, जंहिं बाद वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। नींगर जी अमड़ मसमात करीमा महर जी फरियाद ते जवाबदार रुखसार महर, इस्माइल महर ऐं फज़लुर रहमान महर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। औरत केस में मौक़िफ़ इख्तियार कयो त टिनी जवाबदारनि मुंहिंजे घर जे दर ते अची पुट के ॿाहिरि हलण जो चई गॾु वठी विया, जंहिं बाद खेसि ज़्यादती जो निशानो बणायो। SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुनियो नोटिस वठंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम जारी कयो आहे।